खुशी केडी न अजीब शय आहे। न बाज़ार मां ख़रीद करे सघिजे थी ऐं न ई ऑनलाइन ऑर्डर करे सघिजे थी। ऐं ॾुख बि केॾा न अजीब आहिनि। बिना ॼाण सुञाण जे महिमान बणियो घर अॻियां बीठल ई बीठल आहिनि। जेकर ॾिठो वञे त ख़ुशीअ सिर्फ़ ऐं सिर्फ़ 4 अखरनि जो मजमूओ आहे। सवाइ उन जे ॿियो कुझु बि त नाहे, पर उहे 4 अलॻि अलॻि अखर मिली जेको लफ़्ज़ ठाहिनि था, इहो ई लफ़्ज़ ॾाढे हिमत वारो लफ़्ज़ आहे। इन 4 अखरनि जे मेड़ सां ठहियल लफ़्ज़ दुनिया खे चहरियो ऐं जासूस बणाए छॾियो आहे। हर इंसान कंहिं न कंहिं नमूने ख़ुशीअ जे ॻोल्हा में मसरूफ़ आहे। हर इंसान कंहिं न कंहिं नमूने ख़ुशीअ जे ॻोल्हा में मसरूफ़ आहे। ऐं ख़ुशी पंहिंजो पाण खे कंहिं ग़रीब जे घर जे ख़ुशी पंहिंजो पाण खे कंहिं ग़रीब जे घर जे गैरत समझी पाण खे रस्मनि जो पाबंद बणाए चहिरो लिकाए घुमी रही आहे। ऐं असां उन ख़ुशीअ जे ख़ज़ाने खे हासिल करण लाइ धाड़िलनि जो वेस ओढ़े ख़ुशी खे पंहिंजे ॼार में फासाइण लाइ फेरा ॾेई रहिया आहियूं। पर पोइ बि इहा ख़ुशी नसीब न पई थिए। ख़बर अथव छो त असां ख़ुशीअ खे छड़ो छड़ी तलाश करे रहिया आहियूं। ऐं ख़ुशी कॾहिं बि अकेले इंसान खे नसीब ऐं मैसर न थींदी आहे। ख़ुशी खे हासिल करण लाइ असांखे हिकु थियणो पवंदो। ख़ुशी खे हासिल करण लाइ असांखे हिकु थियणो पवंदो। नफ़रतुनि खे अलविदा करणो पवंदो। ऐं जॾहिं असां हिकु थी वेंदासीं त असांखे ख़ुशी जी न पर ख़ुशी खे असांजी ॻोल्हा हूंदी। हू पाण ई असांजे घर जे दरवाज़ो खड़काईंदी ऐं असांजी ज़िंदगी जो हिसो बणिजी वेंदी। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त ज़ाहिद साहब सुल्तान अहमद नवाज़, साईं ॾिनो जूणे जो मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां, उते वकील साहब आहिनि, वकालत कंदा आहिनि। करम मंगसी, अब्दुल ख़ालिक सिंधी, वाहिद कालाणी, नियाज़ अली फ्राम सऊदी अरब, अयाज मीरजत एंड उबैद मंगसी, मुहर्रम अली, मासात रईस कुर्बान फ्राम कराची, ज़फर दायो साहब असांजे लाइव प्रोग्राम में, जवाहर आज़ाद मंकी एंड अल्ताफ ब्रोही ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। अबू तलहा फ्राम दुबई अरब इमारात खां, हाजी रोशन अली मंगसी, मोस्ट वेलकम सर। वसीम अहमद, सिस्टर हुमेरा भी असांजे प्रोग्राम में आहिनि। असीं भली कार चऊं था सिस्टर हुमेरा। एंड हाकिम साहब असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त। वहीद फ्राम नवाब शाह असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। इशफाक मस्तोई फ्राम फालखा, असांजो पहिरीं प्यारो दोस्त साजिद हुसैन महबूब मंगसी, हाकिम अली, अब्दुल्ला बलोच असांजो पहिरीं प्यारो दोस्त शदाद कोट खां लिखनि था त अल्लाह पाक दुनिया भर के मुसलमानों को ढेर सारी खुशियां नसीब करे।
अब्दुल्ला बलोच साहब मेहरबानी तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखो था त तव्हां कमेंट में लिखियो आहे त अल्लाह पाक दुनिया भर के मुसलमानों को ढेर सारी खुशियां नसीब करे, आमीन। मेहरबानी सर। अहमद नवाज फकीर नबी बख्श चांडियो मुख्तियार मंगसी असांजे लाइव प्रोग्राम में हैं। सजाद हुसैन लिखन था त खुशी अल्लाह पाक जे नेमतुनि मां हिकु बहितरीन नेमत आहे। खुशियूं हिन दुनिया में खुश नसीबन खे मिलंदी आहे। सजाद हुसैन तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि सर। खुशी अल्लाह पाक जे नेमतुनि मां हिकु बहितरीन नेमत आहे। खुशियूं हिन दुनिया में खुश नसीबन खे मिलंदी आहे। गुलाम नबी मांगसी एंड ॿिया काफ़ी दोस्त शहीद अली बलोच बि असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। हाजी नियाज़ अली फिराम सऊदी अरब खां असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। हामिद रज़ा साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। हामिद रज़ा, वकार अली एंड अहमद नवाज साहब। एक फ़कीर शख्स जे कंहिं शाख जे पासे सां रस्तो वठी पए वियो त हिन हिकु विछू खे ॾिठो जेको पाणी में गोता खाई रहियो हो। हिन फ़कीर विछू खे बचाइण लाइ हथ अॻिते खयो त विछू खेसि ॾंगियुसि। फ़कीर वरी बि बचाइण लाइ हथ अॻिते कयो त वरी बि खेसि विछू ॾंगियुसि। ही लॻा 7 दफ़ा ईअं थींदो रहियो। कंहिं वाटाड़ू फ़कीर खे चयो त तव्हांखे ख़बर बि आहे त ही ॾंगींदो पियो। मोस्ट वेलकम सर। लाल मोहम्मद बुरोही साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। लाल मोहम्मद बुरोही साहब। फरहत जान जूने जो साहब लिखन था त माशा अल्लाह मेहरबानी। मीर फैसल बलोच साहब लिखन था त जबरदस्त भाई मेहरबानी। वाटाड़ू चवे थो त विछू त तव्हांखे ॾंगे रहियो आहे बार बार, पोइ बि बचायो पिया हिन खे। फ़कीर वराणियो त ही बुराई खां नथो मुड़े त मां चङाई खां कीअं बस करियां। अहमद नवाज साहब। हू आदत खां मजबूर आहे त मां बि इबादत खां मजबूर आहियां। मेहरबानी सर। मीर फैसल बलोच साहब एंड ॿिया काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। सर अहमद नवाज साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त किथे आहे? डॉक्टर ज़ाहिद साहब असांजा सलाम ज़रूर अर्ज़ कजो। लाल मोहम्मद बरोही। कलंदर रानी साहब असांखे वंस अगेन लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। जी दोस्तों, अॼु असांजो मौज़ू असांजो टॉपिक तमामु बहितरीन आहे सुल्तान अमन साहब। असीं ख़ुशी बाबति ॿुधाए रहिया आहियूं त ख़ुशी आहे छा? ख़ुशी असांखे किथां नसीब थींदो आहे? असीं हुनखे दिलि सां भलीकार चऊं था। सलीम मांगसी साहब फिराम दुबई अरब इमारात खां। ऐं ॿिया काफ़ी दोस्त आहिनि जेके असांखे ॿुधी रहिया आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजो नालो कमेंट लिखंदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं। ख़ुशी केॾी न अजीब शइ आहे। न बाज़ार मां ख़रीद करे सघिजे थी ऐं न ई ऑनलाइन ऑर्डर करे सघिजे थी। ऐं ॾुख बि केॾा न अजीब आहिनि। बिना ॼाण सुञाण जे महिमान बणियो घर अॻियां बीठल ई आहिनि। जेकर ॾिठो वञे त ख़ुशी सिर्फ़ 4 अखरनि जो मजमू आहे।
ऐं ख़ुशी कॾहिं बि अकेले इंसान खे नसीब ऐं मैसर न थींदी आहे। ख़ुशी खे हासिल करण लाइ असांखे हिकु थियणो पवंदो, नफ़रतुनि खे अलविदा करणो पवंदो। ऐं जॾहिं असां हिकु थी वेंदासीं त असांखे ख़ुशी जी न पर ख़ुशी खे असांजे ॻोल्हा हूंदी। हू पाण ई असांजे घर जो दरवाज़ो खड़काईंदी। सर मोहम्मद कासिम साहब, मोस्ट वेलकम सर। आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। मोहम्मद कासिम साहब, शाल सदाईं ख़ुशि हूंदव। असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। फरहत जान जूणे जो साहब लिखनि था त पंहिंजो ई नालो लिखनि था त फहद अली जूणे जो। अच्छा, आईडी लिखण में कुछ डिफरेंट फ़र्क़ु आहे, महिरबानी सर। सुल्तान खान, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। तव्हां सां ॿिया बि दोस्त आहिनि। नूर हुसैन लिखनि था त सही सर, बिल्कुलु महिरबानी सर। तव्हां परदेस खां असांखे ॿुधी रहिया आहियो। अहमद नवाज़ साहब, छा आहे भला तव्हां लिखी लिखी असांखे ॿुधी रहिया आहियो, तव्हांजो कमेंट नाहे आयो भला ताईं। मोहम्मद कासिम साहब, असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सुल्तान अहमद साहब, हक़ीक़त में किताबनि ताईं सचियूं कहाणियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, पर अमली ज़िंदगी में सच चवण ऐं सच सहण तमामु ॾुखियो आहे। सच जिन चयो तन इनकलाब आंदो, जंहिंखे वक़्त जी का बि ताक़त रोके नथी सघे। ॾिठो वञे त सच जे बर्दाश्त करण हर कंहिंजी वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। ॾिठो वञे त सच जी बर्दाश्त करण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। असांजे मुल्क पाकिस्तान जे इदारनि जो सच पुछो त हाल ई नाहे। हेठियनि इदारनि खां वठी मथियनि इदारनि ताईं चोर धाड़ेल ऐं रहज़न वेठा आहिनि। चोरी, चोरी, ठगी, बेईमानी खे लिकाइण लाइ तकड़ में कसम लाइ बि तयारु वेठा हूंदा आहिनि। पंहिंजे हिर्स लालच जे करे मुल्क जे बचे खे कर्ज़ में मुब्तला करे छॾियो आहे। अहिड़े सूरत हाल में उन्हनि खे ख़ुशी, दिली राहत नसीब नाहे थींदी। असांजो पहिरीं प्यारो दोस्त सलीम मक्सी दुबई अरब इमारात खां कमेंट में कुछ दिलियूं मोकिलनि था, महिरबानी। सुल्तान अहमद गोपांग साहब लिखनि था कमेंट में त ख़ुशी इंसान जी ज़िंदगी वधाईंदी आहे। ख़ुशी इंसान जी ज़िंदगी वधाईंदी आहे। सर, ख़ुशियूं बि कंहिं कंहिं इंसान खे मिलंदियूं आहिनि। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा सर? अल्लाह पाक तव्हांखे शाद आबाद रखंदो सर। तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि असांजो पहिरीं प्यारो दोस्त सुल्तान अहमद साहब। सुल्तान अहमद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां नेशनल बैंक में ॾिसी असांखे प्यार में, मोहब्बत सां, इख़लाक़ सां, वरी अदब ऐं एहतराम सां चांहि पीआरी। तव्हां पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते जेका सुहिणी मुस्कुराहट रखियो, वॾी महिरबानी। तव्हांजा लफ़्ज़, तव्हांजे कमेंट में एहसास आहे। सच पुछो त तव्हांजो कमेंट पढ़ी मूंखे ख़ुशी थी आहे। तव्हां लिखियो आहे त ख़ुशी इंसान जी ज़िंदगी वधाईंदी आहे। सर, ख़ुशियूं बि कंहिं कंहिं इंसान खे मिलंदियूं आहिनि। सर, ख़ुशियूं बि कंहिं कंहिं इंसान खे मिलंदियूं आहिनि। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा सर? सर, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरी, दुआऊं, महिरबानी। अल्लाह पाक तव्हांखे शाद आबाद रखंदो सर। महिरबानी सुल्तान अहमद गोपांग साहब। असांजो पहिरीं प्यारो दोस्त नूर हुसैन मंगसी सऊदी अरब खां असांखे पंहिंजो नालो कमेंट लिखनि था, महिरबानी सर। अहमद नवाज़ मुगेरी साहब सां गॾोगॾु अहमद नवाज़ मंगसी फिराम सऊदी अरब खां ॿुधी रहिया आहे। आशिक़ बलोच लिखनि था त सलाम, वालेकुम सलाम रहमतुल्लाह।
फहद जान जुड़े जो लिखन था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। मोहम्मद कासिम साहब असां जो पेरी प्यारो दोस्त मोहब्बती माण्हू वो लिखन था मोहम्मद कासिम गोपांग फिराम नसीराबाद नाको कंबर मेहरबानी सर। शाल सदाई आबाद हूंदव खुश हूंदव असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। सर अहमद नवाज़ साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे तव्हां कमेंट करे ॿुधायो। मोहम्मद कासिम साहब तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ चया मूंखे यादि आहे तव्हां जॾहिं असांखे पंहिंजे दुकान ते घुराए विहारे इज़तूं ॾिनो चांहि पीआरियो तव्हां पंहिंजो हथु मुबारक खणी इशारो कयो त सर ही साम्हूं जेके बि दुकान आहिनि हिते अवल ॿियो स्टाफ हुयो हाणे सॼो स्टाफ चेंज थी चुको आहे। केरु हिते रहियो आहे केरु हिते रहंदो। मोहम्मद कासिम साहब तव्हांजा इहे लफ़्ज़ असांखे यादि आहिनि। अजायो इंसान अना वॾाई फ़ख़ुर में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। सच पुछो त इंसान जॾहिं कंहिंखे अदब एहतराम सां सलाम बि ॾींदो आहे न उनजे सलाम में ख़ुशी हूंदी आहे। थोरी न कहिजे न मदद कंदो बि आहे त इंसान उतां बि दिली राहत ख़ुशी हासिल करे वठंदो आहे। मेहरबानी सर। फरहत जान जुड़े जो साहब वंस अगेन तव्हां सलाम लिखियो आहे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। नियाज़ अली फिराम सऊदी अरब खां लिखनि था त न की न्यापो नीह जो न की ख़त लिखे न की कासिद कुर्ब जो न कांगल को बे मुके विसारे छा छड़ी मोहब्बत यार मक्सीअ जे अदा ख़ुशी जहिड़ो ख़ुराक नाहे अदा ख़ुशी जहिड़ो ख़ुराक नाहे गम जहिड़ो को मर्ज़ नाहे। महिरबानी सर। नियाज़ साहब हाजी साहब तव्हां असांखे सऊदी अरब खां पाक मुल्क खां ॿुधी रहिया आहियो। महबूब ही सुभाणे साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त सुहिणो माण्हू उहो लिखे थो त सदा सलामत रहो अदा। महिरबानी महबूब ही सुभाणे साहब। असांजो पहिरीं प्यारो दोस्त नूर नबी साहब शदाद कोट खां लिखनि था त माशाअल्लाह सर ऐं कमेंट सां गॾोगॾु कुझु तव्हां दिलियूं मोकिलियो था। नूर नबी साहब महिरबानी। तव्हां शदाद कोट में असांखे B.Ed करायो महिरबानी। तव्हां असांजा उस्ताद आहियो वॾा आहियो महिरबानी। सुल्तान अहमद गोपांग साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहब्बती माण्हू उहे लिखनि था त के इंसान पंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर परावा घर उजाड़े छॾींदा आहिनि सर। के इंसान पंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर परावा घर उजाड़े छॾींदा आहिनि सर। तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि तव्हां सुल्तान अहमद गोपांग साहब। नूर नबी शदाद कोट खां असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहे जंहिंजूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। एंड अहमद नवाज़ साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। अहमद नवाज़ साहब डॉक्टर ज़ाहिद साहब खे ज़रूरु असांजा सलाम चइजो। नूर नबी साहब असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहे जंहिंजूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। शफ़क़त भुट्टो साहब असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। सिर्फ़ जेके 4 लफ़्ज़ आहिनि 4 अखर आहिनि ख़ुशी जो चइनि अखरनि जे मेड़ सां ठहियल लफ़्ज़ दुनिया खे चेरियो ऐं जासूस बणाए छॾियो आहे। हर इंसान कंहिं न कंहिं नमूने ख़ुशीअ जे ॻोल्हा में मसरूफ़ आहे। ख़ुशी पंहिंजो पाण खे कंहिं ग़रीब जे घर जी गैरत सम्झी पाण खे रस्मनि जो पाबंद बणाए चहिरो लिकाए घुमी रही आहे ऐं असां उन ख़ुशीअ जे ख़ज़ाने खे हासिल करण लाइ
धाड़िलन जो वेस ओढ़े ख़ुशी खे पंहिंजे ॼार में फासाइण लाइ फेरा ॾेई रहिया आहियूं, पर पोइ बि इहा ख़ुशी नसीब न पई थिए। ख़बर अथव छो त असां ख़ुशीअ खे छड़ो छड़ थी तलाश करे रहिया आहियूं, ऐं ख़ुशी कॾहिं बि अकेले इंसान खे नसीब ऐं मैसर न थींदी आहे। ख़ुशी खे हासिल करण लाइ असांखे हिकु थियणो पवंदो, नफ़रतुनि खे अलविदा करणो पवंदो। मोहम्मद कासिम साहब, अहमद नवाज़ साहब, नफ़रतुनि खे अलविदा करणो पवंदो। ऐं जॾहिं असांखे हिकु थी वेंदासीं सभई त असांखे ख़ुशी जी न पर ख़ुशी खे असांजी ॻोल्हा हूंदी। हू पाण ई असांजे घर जो दरवाज़ो खड़काईंदी ऐं असांजी ज़िंदगी जो हिसो बणिजी वेंदी। आसिफ शाह असांजे लाइ प्रोग्राम में जावेद जान मंगसी एंड महबूब हिसबानी साहब असांजे खे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। जिते बि हूंदव आबाद ऐं सलामत हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। जवाहर हुसैन, मोहम्मद कासिम साहब, महिरबानी, सुल्तान अमन साहब ऐं काफ़ी ॿिया दोस्त असांजे लाइ प्रोग्राम में आहिनि। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। अब्दुल हमीद मंगसी फ्राम सऊदी अरब खां असांजे लाइव प्रोग्राम में हाणे अची चुका आहिनि। हाजी शकील अहमद साहब, तव्हां काफ़ी लेट करे अची चुका आहियो असांजे प्रोग्राम में, जॾहिं त असांजो प्रोग्राम पंहिंजे अख़्ताम पज़ीर ते पहुची चुको आहे। हाजी शकील अहमद साहब, महिरबानी। अब्दुल हमीद मंगसी बलोच फ्राम सऊदी अरब खां लिखनि था त अस्सलाम वालेकुम मामा, कैसे हो? वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह खैरियत सर। अब्दुल हमीद मंगसी साहब। हाजी शकील अहमद साहब, असांजो प्रोग्राम पंहिंजे अख़्ताम पज़ीर ते पहुची चुको आहे। तव्हां हाणे अची चुका आहियो। अॼु असांजो मौज़ू, असांजो टॉपिक तमामु बहितरीनु हुयो। तव्हां लिखियो आहे त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। हाजी शकील अहमद गोपांग साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त पाड़ेसरी। हाजी शकील अहमद साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असां सां रस्ते में मुलाक़ात कयो ऐं पुछा कयो त छा सर अॼु प्रोग्राम आहे या न आहे। महिरबानी, तव्हां दिलि सां असांजो प्रोग्राम जॉइन कंदा आहियो। अल्लाह पाक अव्हांखे शाद ऐं आबाद रखंदो, हमेशह ख़ुशि हूंदव। सुल्तान अहमद गोपांग साहब लिखनि था त सर अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह सर सुल्तान अहमद गोपांग साहब। इहो इंसान ॾाढो ख़ुशि नसीब हूंदो आहे सर, जेको पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कंदा आहिनि। उहे वॾा ख़ुशि नसीब हूंदा आहिनि। तमामु बहितरीनु लफ़्ज़ लिखिया आहिनि सर सुल्तान अहमद गोपांग साहब। तव्हांजे कमेंट में प्यार, मोहब्बत, इख़लाक़ ऐं दर्द समायल आहे। शाला सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। हाजी शकील अहमद साहब लिखनि था त सॼी संगत जे तरफ़ां सलाम क़बूल कयो मुजाहिद राशिद। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। हाजी शकील अहमद साहब, वॾी महिरबानी। मोहम्मद कासिम साहब लिखनि था त भाउ ग़ुलाम रसूल प्रोग्राम खे बहितरीन अंदाज़ में पेश करण ते लख लख वाधायूं, क़बूल कंदा, महिरबानी। भाउ ग़ुलाम रसूल प्रोग्राम खे बहितरीन अंदाज़ में पेश करण ते लख लख वाधायूं, क़बूल कंदा, वॾी महिरबानी सर। मोहम्मद कासिम साहब, इहो अव्हांजो प्यार आहे, मोहब्बत आहे असां सां।
एंड वंस अगेन असांजो पहिरीं प्यारो दोस्त हाजी शकील अहमद साहब लिखनि था त देर थी वई अदा असांखे कम थी पियो। इट्स ओके डियर, नो प्रॉब्लम। अहमद नवाब असांजो भाउ वो लिखियो थो त अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातु। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। असांजो आखिरी नंबर भाउ, नंढो भाउ, हिन वक़्तु परदेस में आहे, सऊदी अरब में रही रहियो आहे। मेहरबानी अहमद भाई। मोहम्मद कासिम साहब मेहरबानी। हाजी शकील अहमद तव्हांजूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। सुल्तान अहमद साहब मेहरबानी। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखो, मेहरबानी।